जेको मुंहिंजे खाना में मुंहिंजी शहीद थी वियो आहे। मुंहिंजो हिकिड़ो ई भाउ हुयो जेको हिन न्याणी जो थी वियो। हीअ मुंहिंजी अमड़ आहे, हीअ बि मुंहिंजी भेण आहे। हिन को कुराड़े पीउ को असांजे घर में कोई बि न हुयो। असां पाण रस्ते वेंदे वञूं पिया त उते असांजो पेट्रोल ख़तम थी पियो आहे। उते कोई असां परते साइड ते वञूं पिया। मुंहिंजे भाउ चयो हिते बि मां कबूतर बि खणंदमि, मां पेट्रोल बि विझराईंदमि। उतो उन दौरान त पुलिस भेजी आई आहे। मां थोरा थी माना मां अमीरे जा बि सुञाता आहिनि ऐं कालू सिपाही जा बि सुञाता आहिनि ऐं ॿियो जेको हुयो पुलिस वारो उहो मां न सुञातो। उन खां पोइ वरी ॿ गाॾियूं कयूं जेके मुंहिंजे भाउ खे ओड़ी महिल खणी वयूं। मां रड़ियूं कंदी बीठी वियमि, उन रोड ते ई बीठी हुयमि जेको मां पोयों फोन करे मां स्कूटर बि पोइ खणी आई आहियां। वरी जॾहिं मां हिते पुगी आहियां वरी हिन थाणे ते बि पाण वई आहियां। हुन खां पोइ हिननि ॿुधायो आहे त तुंहिंजे भाउ जे मथां FIR थी वई आहे ए सेक्शन जी। जॾहिं मुंहिंजे भाउ जे मथां ए सेक्शन जी थाणे जी 2 बजे FIR थी आहे त पोइ मुंहिंजे भाउ खे आबाद में वञी छो मारियो वियो आहे। असां हिन सिजाद ताए खे बि गिरफ़्तार कयो वञे जे मुंहिंजे भाउ जे मथां कूड़ी ऐं नाजाइज़ FIR दाख़िल करे। असां हिन बेवाहनि जो भाउ मारे छॾियो अथऊं। ख़ुदा ॾिसे थो हिन क़ुरान ते सरमत फ़कत कलाकार न हो, सरमत कारज हो।